अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध टेलीविजन न्यूज़ जे पारां मां आहियां मुंहिंजो मेज़बान फयाज़ नाइच। नाज़रीन, अॼोके हिन नशिस्त में असां गुफ़्तगू कंदासूं पाकिस्तान पीपल्स पार्टी जे सीनियर अॻवान ऐं सिंध जे इंफॉर्मेशन ऐं आर्काइव्स खाते जे सूबाई सलाहकार जनाब मौला बख्श चांडियो साहब सां अचो तव्हां गुफ़्तगू खे अॻिते वधायूं। साईं अस्सलाम वालेकुम। चांडियो साहब, हूअं त अॼुकल्ह रिवाज आहे त करंट अफेयर्स ते माण्हू ॻाल्हाए थो पियो ऐं जलसनि जुलूसनि धरणनि ऐं पैनामा लीक्स ते, पर मुंहिंजी ख़्वाहिश इहा हूंदी त अॼोकी नशिस्त मां थोरो इन खां ॿाहिरि निकिरी ॻाल्हायां। पीपल्स पार्टी जो सफ़र जेको आहे, भुट्टे साहब ताशकंद मां मोटियो, हुन रिवोल्ट कयो हिकिड़ी आमरियत खां, पार्टी ठाही, रोटी कपिड़ा ऐं मकान जो नारो हुन ॾिनो। हेतिरो टाइम गुज़री वियो आहे, अॼु पीपल्स पार्टी जी हुकूमत आहे, हुन खां पहिरें ॿ दौर पीपल्स पार्टी जा भुट्टे साहब जे दौर में ॿ। उहो नारो तव्हांजे ख़्याल में उनमें अचीवमेंट जे पॉइंट ऑफ व्यू खां केतिरे हद ताईं कामयाबी थी आहे? अवां जी वॾी महिरबानी आहे। हिकिड़ो सॼो तारीख़ जो सफ़र हिकिड़े सुवाल में पुछी वरितो, जंहिंजो जवाबु एॾो ई तवील आहे, जहिड़ो दौर थी वियो आहे इन माहौल खे, भुट्टे साहब वारे सुवाल खे। वरी अॼु ॾिसो वक़्तु केॾो गुज़रियो आहे, जवाबु एॾो ई हिकिड़ो तवील आहे। पहिरीं ॻाल्हि त सॼे मुल्क जा माण्हू ख़ासि मख़सूस तबिक़नि जे ज़ुल्म जा शिकार हुआ ऐं भुट्टे साहब जे सियासत में उन्हनि सभिनी जे सूरनि जो अज़ालो हो। मिसाल मुंहिंजे मुल्क सूबे जे सिंध जे वतन जी ॻाल्हि करियां, माण्हू पुलिस खां बेज़ार हुआ, पुलिस भुट्टे जे ख़िलाफ़ु हुई, माण्हू तपेदारनि मुख़्तियारकारनि कामोरनि जे ख़िलाफ़ु हुआ, इहे कामोरा भुट्टे जे ख़िलाफ़ु हुआ। माण्हू बुखनि जा मारियल आहे, भुट्टो बुख जे ख़िलाफ़ु आवाज़ बुलंद कया। पीरनि मीरनि जागीदारनि जे माण्हू ख़िलाफ़ु आहे ऐं इहे पीर मीर वरी भुट्टे साहब जे ख़िलाफ़ु आहे। इन मुश्तरका शइ भुट्टे साहब ऐं अवाम खे ॻंढे वरितो। अवाम भुट्टे साहब ख़ालिस अवामी जज़्बनि जो इज़हार कयो ऐं जेको तव्हां ॿुधायो रोटी कपिड़ा और मकान, इहे उन वक़्तु अहम अॼु बि ज़रूरतूं, पर तॾहिं शिदत हुई, तॾहिं रियासत जे पारां खे कोन एड्रेस कयो वेंदो हो इन इशूज़ खे ऐं हालत माण्हू जी ख़राबु, ॾाढी हालत माण्हू ख़राबु हुई। हाणे ताईं चओ था त इन जा असरात कहिड़ा, अचीवमेंट छा थी? इहो अचीवमेंट जो नतीजो आहे जो अॼु ताईं भुट्टो जीअरो आहे। हीउ महज़, हा ठीकु आहे, 10 माण्हू, 1000 माण्हू, 2000 माण्हू, लख माण्हू जज़्बात जे अची वञनि वहकिरे में वेही वञनि। किरोड़ माण्हू, लख माण्हू कीअं जज़्बात जे वहकिरे में वेहंदा? का त हक़ीक़त बि हूंदी न। भुट्टे साहब ईअं कयो, अकेले माण्हू खे जुबानी जो बंदोबस्तु कोन हुजे। हींअर पंजाब में तंदूर आहियूं, तंदूर मानी ॾेई सघियो, किरोड़े अरबे रुपया हुन ज़ाया कया, तंदूर सस्ती रोटी, तंदूर हलायूं। भुट्टे साहब ईअं कोन कयो। भुट्टे साहब फ़ैसिला अहिड़ा कया जो माण्हू खे मानी मुयसरु थिए। अॼु लखा माण्हू मुलाज़िम आहिनि सॼे पाकिस्तान में ऐं पंहिंजे सूबे में, सभु जा सभु ज़ुल्फ़कार भुट्टे जा रखियल आहिनि। मानी जो एहतमाम ईअं कयो वियो। जेके बि ऑफिसर ॾिसो था वञण खां पोइ असांजो हिसो ई कोन हो। अॼु सभु रोज़गार सां कॉलेज खुलिया आहिनि, इहो मानी जो इंतिज़ाम आहे न, रोटी कपिड़ा जो इंतिज़ाम आहे न। हॉस्पिटलूं खुलियूं, इहो रोटी कपिड़ा जो इंतिज़ाम आहे न भाउ। तंहिंखे फ़ैसिला अहिड़ा कया विया जंहिंसां माण्हुनि खे रोज़गार मुयसरु थिए, इन जी सबबु आहे। अॼु ताईं पीपल्स पार्टी जीअरी आहे, उन नारे में का हक़ीक़त आई माण्हुनि खे। पर जीअं भुट्टे साहब हुकूमत वरिती थे खटे आयो, मुल्क टुटी पियो, मुल्क ॿियनि हिसनि में विराइजी वियो। भुट्टो साहब पंहिंजे मंशूर ऐं पार्टी खे छॾे लॻी वियो मुल्क खे मुतहद ऐं मुनज़म करण में। ज़ाहिर आहे भुट्टो साहब मक़ामी सतह जो लीडर न हो। इवन भुट्टो साहब पाकिस्तान लीडर, पर भुट्टे साहब बि सलाहियतूं ऐं भुट्टे साहब जा ख़्वाब बैन अवी हुआ। इनखे बैन अवी ख़्वाबनि खे पूरो करण लाइ लॻो त वरी मुल्की सतह ते कई शयूं रहिजी वियूं, पर मुल्क खे मुतहद कई त पंहिंजे मंशूर जूं इलाही शयूं रहिजी वियुसि। शिकायत बि थी, तनक़ीद बि थी, पर भुट्टो साहब क़ौम जो लीडर हो और क़ौम जे ठाहिण में लॻो। इलाही शयूं थी वियूं, इलाही शयूं रहिजी वियूं। ॻणायां त कई शयूं न, स्टील मिल आहे, कारनामो आहे भुट्टे साहब जो। घणा 100 माण्हू आहिनि, घणा हज़ार माण्हू आहिनि,
जिन इन ते पेट पालियो आहे अवां तसवुरु करियो जेके वॾियूं वॾियूं जेके बि तव्हां कॉम्प्लेक्स खणंदव सभु जा सभु भुटे साहिब जा आहिनि तंहिंजे करे हथो हथ हिकिड़े हिकिड़े माण्हू जी मानी जो सुवालु न आहे पॉलिसी ॾिठाई लखां किरोड़ा माण्हू हुन मां मुस्तफ़ीज़ थिया आहिनि अॼु लखां किरोड़ा माण्हू भुटे जा परवाना था ॾियनि हाणे इहे जेके तव्हां गुफ़्तगू कई हुन में 3 शयूं जेके आहिनि उहे मां चाहींदुसि त उन ते तव्हां खां मोकिलियां हिकिड़ो तव्हां चओ त भुटे साहिब जे ख़िलाफ़ु जागीरदार हुया जो भुट्टो साहिबु उन्हनि जे लाइ पर जेको ॾिसूं था उन वक़्त जो मामिलो त जतोई साहिब खां वठी खर साहिब खां वठी मुमताज़ भुट्टे खां वठी जागीरदारनि जी हिकिड़ी चङी सुठी लॉट जेका आहे उहा भुट्टे साहिब सां अक्रॉस द बोर्ड गॾु हुई ॿियो तव्हां चओ था त भुट्टो साहिबु जेको आहे खटे आयो मुल्क टुटी पियो पर माण्हू अंग अखर त ॿुधाइनि था त मुजीब खटे आयो ऐं पोइ पीपल्स पार्टी जा मुखालिफ़ चवंदा आहिनि त भुट्टे साहिब जी होड जे करे ज़िद जे करे जेको आहे मुल्क टुटी पियो हालांकि मां उन ॻाल्हि सां एग्री नथो कयां पर इहो व्यू पॉइंट बि तव्हां ॿुधंदा हूंदो पर इहा ख़बर आहे त भुट्टो साहिबु उन वक़्तु मुजीब जी बेसेट में मुंहिंजूं सीटूं काफ़ी घटि हुयूं पहिरीं ॻाल्हि अवां जेका चओ था भुट्टे साहिब जो ख़त आहे रिकॉर्ड ते जेको मूं वटि महफ़ूज़ हो मूंखे लभी बि वेंदो कारकुननि लाइ हुन ख़त लिखियो आहे जंहिंमें दावत ॾिनी आहे पीपल्स पार्टी में शामिलु थियण जी ऐं पीपल्स पार्टी असलियत खे बिल्कुलु वाज़े कयो आहे किथे बि कोन्हे त पीपल्स पार्टी कम्यूनिस्ट पार्टी आहे किथे बि कोन्हे त पीपल्स पार्टी हिकिड़े क्लास जी पार्टी आहे किथे बि आगाज़ में ई मल्टी क्लास पार्टी थी ज़ाहिर थी ऐं भुट्टे साहिबु पहिरें ख़त में लिखियो आहे त हीअ मुहबे वतन सरमाएदारनि जी पार्टी हिन में ईंदो हिन में मुहबे वतन वॾा वॾा ज़मीन जागीरदार त आहिनि ई कोन वॾा वॾा मुहबे वतन ज़मीनदार ईंदा ईअं हीअ मज़दूर जी आहे हीअ कुली जी लिखियोसि गोरलिया कुली उन्हनि जी पार्टी आहे पर इन्हनि खां वठी मुहबे वतन ज़मीनदार ऐं सेठनि ताईं बि हिन पार्टी में शामिलु थींदा त हिकिड़े क्लास जी पार्टी आहे कोन उन वक़्तु आया जतोई साहिबु आयो त जतोई अॻे ज़मानो थो चवां पर MRD में जतोई साहिब जी वालदा बि जुलूस में हुई जतोई साहिब जे पुट ते खून जा केस हुआ जतोई साहिबु जेल में वियो भले बि जागीरदार नुमाइंदो हुयो मखदूम मोहम्मद ज़माताल मौला का मामूली शख़्सियत कोन हुई सिंध जी उन पुटु जेल में वियो त बेपनाह मुसीबतूं न ठही संदसि सॼे फैमिली जे नौजवान तकलीफ़ अज़ाब सटा संदसि मुरीद सां जेल भरियो पियो सेंट्रल जेल तंहिंजे करे उहे जेके मां नाला खणी सघां थो सभिनि जा अब्दुल हमीद ख़ान उन महिल शामिलु थियो वॾी शख़्सियत हो दादू जी वॾो बहादुर माण्हू हज़ब इख़्तिलाफ़ जे माना अयूब सां जेके बि बीठा उन्हनि खे जागीरदार जे ख़िलाफ़ु बीठा उनखे जागीरदार वॾेरो चई उनजी जेका तरक़ी पसंदि सोच आहे उनखे रद्द नथा करे सघूं जागीरदारी इहा न हुई जागीरदार हुआ ई कोन बाक़ी असुल सुवाल ज़हनियत जो सभु जा सभु अवाम दोस्त साम्हूं थी आया वतन परस माण्हू थी साम्हूं आया ऐं भुट्टे साहिब जी हर ॻाल्हि खे मञूं तस्लीम कयूं ऐं पार्टी काफ़िले में हलिया लिहाज़ा उन्हनि खे अलॻि करे ॾिसणु खपे ऐं खटियो पार्टी ॿियो सुवालु तव्हांजो अधु मुजीब रहमान खटियो हिन में कोई शक शुबो न आहे पर मुजीब रहमान जे फ़ैसिले खे क़बूल न कयो वियो इहा ग़लती हुई ॾोहो मुल्क जे ख़िलाफ़ु ॾोहो पर इहो ॾोहो भुट्टे कोन कयो भुट्टे साहिबु इन शइ जो ज़िमेदार न हो त हू फ़ैसिलो क़बूल करे भुट्टे साहिबु त क़बूल कयो त तव्हां आयो हुते खटिया आयो ऐं हिते खटियो आहे सलाह मशवरे जी ॻाल्हि हुई टोड़ण जी ॻाल्हि कान्हे भुट्टो साहिबु टोड़ण जी ॻाल्हि कई किथे हाणे त अची वियो आहे त भुट्टे साहिबु इहा ॻाल्हि कई ई कान्हे हिकिड़ी अख़बार नालो त इधर उधर तुम इधर हम इहा ॻाल्हि इहो आयो ई न आहे इहो आयो ई न आहे हाणे त किताब मैगज़ीननि में किताबनि में अची वियो आहे त इहो कंहिं अख़बार लिखियो उन अख़बार जे करे इहा शइ ठाही वई ऐं वॾा चुगादरी उन ज़माने जा हुई रुगो अख़बार मीडिया हुजे हा हीअ तरक़ी याफ़्ता त शायदि इहे ग़लतफ़हमी बि न थियनि हा ऐं शायदि भुट्टे साहिब जे ख़िलाफ़ु एॾी वॾी साज़िश हाणे तव्हां चओ था त पीपल्स पार्टी जॾहिं भुट्टे साहिबु ठाही पए त उन वक़्तु पीपल्स पार्टी कम्युनिस्ट पार्टी न हुई तव्हां चओ था पीपल्स पार्टी जा जेके 5 असास आहिनि उनमें चए थो त पंहिंजो सोशलिज़म हमारी मईशत है माना कम्युनिस्ट जेका फ़िलोसफ़ी आहे उन जो बुनियादी मईशत ते आहे न छाकाणि जेको मार्क्स जो तस्वुरु आहे बाक़ी त अची जेको हिननि जेको पार्टी सिस्टम एडॉप्ट कयो या पॉलिटिकल सिस्टम एडॉप्ट कयो उहो त ॿी शइ आहे बाक़ी त असुल में उहा आहे ई मईशत जी हिकिड़ी पंहिंजो उहो तिर्ज़ु आहे
तो भुट्टे साहब जॾहिं चयो त सोशलिज़म हमारी मैशत है, न सिर्फ़ु चयईं पर वरी लैंड रिफॉर्म्स कयईं, नेशनलाइज़ेशन अची कयईं, मतिलबु सिर्फ़ु चयईं न पर अचण सां ई उहे कमु कयईं। त पोइ तव्हां कम्युनिस्ट पार्टी चओ या न चओ, नालो भली न आणोसि, पर भुट्टे साहब त जेको कयो पंहिंजे कौल ऐं फेल जे बुनियाद ते इहो साबित कयो त हू सोशलिस्ट डॉक्ट्राइन खे इकोनॉमिक डॉक्ट्राइन खे इम्प्लीमेंट करणु चाहे थो। त मल्टीक्लास पार्टी कीअं थी? बहरहाल इन ते पाण बहस हलंदो पियो, ॻाल्हाईंदासीं पिया। स्कैंडिनेवियन कंट्रीज़ आहिनि इलाही, 4-5 कंट्री मुल्क, स्वीडन इलाही आहिनि, नॉर्वे, हर मुल्क जो सोशलिज़म अलॻि आहे, पोइ सोशलिस्ट मुल्क आहिनि। हर निज़ाम मुल्क जी सूरत हाल ऐं हालतुल मुताबिक़ ईंदो। मज़हबी शहर खे थो वठां, इलाही रस्मूं रीतूं असांजो मुख़्तलिफ़ आहिनि, अफ्रीका जे माण्हुनि जो मुख़्तलिफ़ आहिनि, तरीक़ेकार अलॻि आहिनि, पर बुनियाद ते गॾु आहिनि त भई अलाह हिकु आहे ऐं मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो नबी आहे आख़िरी। अहिड़ी तरह सोशलिज़म जी ॻाल्हि आहे, हर मुल्क में अलॻि आहे। रूस जो इनकलाब ऐं चाइना जो इनकलाब हिकु जहिड़ो कोन्हनि। हीअ त आगाज़ जी ॻाल्हि थो करे, हाणे त टोटली चहिरो तब्दील आहे। अॼु बि सॾा आहिनि पिया, कम्युनिस्ट रूस आहे, उहो सोशलिस्ट चाइना आहे, टोटल तब्दील आहे। हुन वक़्त खां पहिरीं ॻाल्हि कई, ऐं चवंदो आहियां मूंखे फ़ख़्रु आहे ज़ुल्फ़िकार अली भुट्टे साहब ते ऐं बेनज़ीर साहब ते वक़्त खां पहिरीं ॻाल्हियूं कंदा हुआ। भुट्टे साहब चए थो मुआशी निज़ाम मञा थो सोशलिज़म जो, ॿिए वधीक प्रोग्राम की जा जेको ला मज़हबियत जो तस्वुरु आहे उनखे नथो वञा। इन करे हुन सोशलिज़म में थोरो इज़ाफ़ी हिकिड़ी शइ विधी, इस्लामिक सोशलिज़म। त ज़ाहिर आहे हुन आम सोशलिज़म खां उहो मुख़्तलिफ़ हो, तंहिंजे करे बाक़ी कम्युनिस्ट पार्टी हरगिज़ कोन्हे, इन सिस्टम ई न आहे। कम्युनिस्ट पार्टी जो हिकिड़ो सियासी छा चइबो आहे तरीक़ेकार आहे कमकार जो, जेका हुनजी बॉडी आहे उहा पीपल्स पार्टी जी बॉडी न आहे। पीपल्स पार्टी खे रखियो ई कोन वियो, पीपल्स पार्टी खे हलायो ई कोन वियो। कम्युनिस्ट पार्टी टोटल चेंज आहे, सोशलिस्ट पार्टी टोटल चेंज आहे। रूस ऐं चाइना जी पार्टी ॾिसो न। पर जेको आहे भुट्टो साहब जॾहिं माउ कैप पाए बीहंदो हुयो ऐं चेयरमैन जो लफ़्ज़ इस्तेमालु थींदो हो त रिज़ेम्बलेंस लॻंदी हुई, त चेयरमैन माउ चेयरमैन भुट्टो रिज़ेम्बलेंस लॻंदी हुई। असीं हुन घस खां फिरूं नथा, असीं हुन मैशती ॻाल्हि बि साहब कई न। ॾिसो एॾियूं वॾियूं वॾियूं कंपनियूं जेके नेशनलाइज़ कई त इहे सोशलिस्ट तस्वुर हो न, इहे त हो, पर चए थो हालतुल मुताबिक़ हो। हिते मज़हब जी वॾी कुवत आहे पाकिस्तान में न, केॾो बि गुनाहगार आहियूं छा आहे, पर मज़हब सां जुड़िया पिया आहियूं, तंहिंजे करे हालतुल मुताबिक़ हुन निज़ाम जी ॻाल्हि कई, बाक़ी मैशती मामले में त क्लियर हो। अच्छा, हाणे तव्हां चओ त जतोई साहब जी ॻाल्हि तव्हां कई त जतोई साहब जी वालदा साहिबा बि MRD जे जलूसनि में आई ऐं ज़ाहिर आहे उहो हिकिड़ो कंट्रीब्यूशन आहे। पर मूं रिसेंटली तव्हांजो जेल जी डायरियुनि जो किताबु पढ़ियो पए, ज़िक्र ज़िंदान जो, उनमें तव्हां लिखियो आहे त तव्हां जेल में हुया त उन वक़्तु जेको आहे ख़बरूं पइजी वियूं त हिकिड़ा ग्रुप आहिनि मख़दूम ज़मान तलबुल मला जतोई साहब जा, पोइ हिकिड़ा माण्हू हुन पासे पिया, हिकिड़ा माण्हू हुन पासे पिया। माना किताब मां ई नज़र अचे पियो त जतोई साहब जी लाइन ॼण चयो त उते ई माना ॿी थी वई। मिसाल तौर पावर पॉलिटिक्स जॾहिं बि जिथे ईंदी, केॾा भला भला माण्हू इंसान हुजनि पावर पॉलिटिक्स में, हुन जा रस्ता त बि अलॻि ॾिसंदा हुआ। हू हिकिड़े क्लास जो माण्हू हो जतोई साहिबु, ग़ुलाम मुस्तफ़ा खान हिकिड़े वॾे क्लास जो नुमाइंदो हो। असांजा वरी ॿिया रहनुमा हुआ इंतिहाई मीर सूबिश ख़ान, मरो मूंखे चई सघां थो, उहो वरी बिल्कुलु हेठि वर्करनि जे लाइन हुआ। त तरीक़ेकार त मुख़्तलिफ़ हो, कंपनियूं बि मुख़्तलिफ़, टीमूं हुन जूं मुख़्तलिफ़ हुयूं, पर सभु पीपल्स पार्टी में मुतफ़िक़ आहे। पीपल्स पार्टी भुट्टे साहब जी क़यादत में मुतफ़िक़ हुई। मक़सदु त सभिनी जो जमूरियत हुई, पर हर को क्लास जेको तबिको ते वेठो हुजे, आउं चवां पियो मल्टी क्लास हुई, हर क्लास जो माण्हू पाण लाइ पियो शयुनि खे छिके। ऐं MRD जी जंहिं ॻाल्हि जो तव्हीं था ज़िक्र करियो, उन में मुफ़ाहिमत जी ॻाल्हि थी। पीपल्स पार्टी जो वर्कर भुट्टे साहब जे मौत खां पोइ, शहादत खां पोइ मुफ़ाहिमत जी ॻाल्हि न पियो करे, जहिड़े जी ॻाल्हि पियो करे, आम मिसकिन माण्हू जहिड़े जी ॻाल्हि पियो करे। पर हू वॾे क्लास जा हुआ, जहिड़ो बि कयूं, पर जॾहिं जहिड़े में चिटी कामयाबी ईअं को जहिड़े सां न शिका मिले त ॻाल्हियुनि सां मिले, त सियासी अंदाज़ अपनाए ॻाल्हियुनि जो रस्तो अख़्तियार कयो। असां मां एॾनि माण्हू ॻाल्हियुनि जी हिमायत बि कई, भई नथो हिकिड़ो मसइलो हल थिए। हींअर छा थियो आहे, बीबी ज़माने में छा थियो हुई, जेको बीबी खे पावर मिलियो 88 में, इस्लामाबाद में वेठी हुई, ॻाल्हियूं पिए थियूं। इहे थोरी ॾियूं खटे वियासीं, असांखे चए त पावर ॾेई छॾियऊं, केॾो महदूद करे पावर ॾिनऊं, पोइ पावर ॾिसो असांजो, हू वेठा हुआ मथां, ईअं त कोन आसानी सां ॾिनऊं।
पर नथो थिए त ॻाल्हियुनि सां थियणु खपे। मुशरफ जहिड़े सां त कोन वियो, मुशरफ ॻाल्हियुनि सां वियो। नवाज़ शरीफ़ ॿ टाकूं बीठो हाणे त असां ठा कयो मुशरफ सां, हा कयोसीं, ठा न करियूं आहे त बसि अची हा मियाँ साहिबु हिन मुल्क में, ठा न कनि हा इहो जेको चवनि था उहो न थिए हा, रिकन्सिलेशन न थिए अचनि हा, बीबी अची सघे हा, न अची सघे हा। असां मुशरफ खे उन वक़्त जी आपोज़िशन जेको नवाज़ शरीफ़ जी आपोज़िशन हुई उहा जहिड़े सां न भॼाए सघी, पर बेनज़ीर साहिबा जो शऊर, ॻाल्हि ॿोल जी ताक़त, सलाहियत, ॻाल्हियुनि सां हुनखे भॼण ते मजबूर कयोसीं। हीअ जेके तव्हां नुक़्तो बयानु कयो ॾाढो इम्पोर्टेंट आहे ऐं अॼु बि ज़ाहिर आहे तव्हां बल्कि सभु जेके माण्हू चवनि था त पाकिस्तान जे अॼु बि सियासत जो वॾे में वॾो मसइलो इहो आहे, उहो आहे सिविल मिलिट्री रिलेशन्स जो। मिलिट्री हिकिड़ो त सिधो सां जॾहिं असांजे मथां अची रूल कयो आहे ज़िया जी सूरत में या मुशरफ जी सूरत में, पर बाक़ी जेके दौर आहिनि जीअं तव्हां चओ था त 88 में बि नेगोसिएशन्स थियूं, त हाणे जॾहिं वापसी जा सफ़र थिया त बि नेगोसिएशन्स थियूं। ख़ुदि तव्हांजो जेको वफ़ाक़ी हुकूमत में गुज़िरियल 5 साल हुया, कॾहिं मेमो पियो ठहे, कॾहिं हू पियो ठहे, मतिलबु माण्हू उन्हनि खे उन सां रिलेट था कनि त भई इहो सिविल मिलिट्री रिलेशन्स जे अंदरि जॾहिं छिकताण पैदा थींदी आहे त पोइ इन तरह जा मामला थींदा आहिनि। इहो मसइलो मतिलबु भुट्टो साहिब जी क़ुर्बानी, बेनज़ीर साहिबा जी क़ुर्बानी, पूरो भुट्टे ख़ानदान जी क़ुर्बानी, MRD जी क़ुर्बानियूं, हेॾा वर्कर, हे सभु कुझु, इहो सिविल मिलिट्री रिलेशनशिप जो जेको मामिलो आहे इन में तवाज़ुन छो न आइनी बुनियाद ते असां क़ाइमु करे सघिया? इहा सही ॻाल्हि आहे। मिसाल तौरु भुट्टे साहिब खे थोरा साल मुकमिल आज़ादी न, थोरी आज़ादी, पर छाकाणि उहो शख़्स तमामु ॻरी हुई, उन थोरी आज़ादी खे बि अहिड़े रंग में पेश करे वियो आहे, एॾा घणा कम करे वेझो अॼु ताईं 30-40 साल गुज़रण खां पोइ बि वक़्त ते सियासत ते छाप आहे ज़ुल्फ़िकार अली भुट्टे जी। मुंहिंजो चवण जो मतिलबु इहो आहे त जे जमहूरियत खे मुकमिल तौरु रूह जे मुताबिक़ कमु करणु ॾिनो वञे त अवाम अहिड़ी ताक़त बणिजी वेंदो जो कंहिं इंसान खे ताक़त न थींदी जो जमहूरियत जे ख़िलाफ़ु का साज़िश करे सघे। हिन मुल्क में जमहूरियत खे मज़बूत करणु ॾिनो ई न वियो आहे, जमहूरियत कमु करणु ॾिनो ई न वियो आहे, जमहूरियत ॾेई वरी हुनखे नाकाम करण जी कोशिशि कई वई आहे, हुन ते अख़्तियारनि ते पाबंदी हई वई आहे। जमहूरियत जेको अचे अवाम खे ॾियणु खपेसि उहो ॾेई न सघी, लिहाज़ा मायूसी थी। ॿिए पासे मीडिया, मफ़ाद परस्तनि जा जेके मीडिया ग्रुप आहिनि उन्हनि शुरू कई, जमहूरियत क़यादी आहे, जमहूरियत क़यादे रहा 24 कलाक जमहूरियत जे ख़िलाफ़ु हिकिड़ी प्रोपेगेंडा पई हले, उन प्रोपेगेंडा जो असरु थिए थो ऐं वरी वाकई पाबंदी जेके ॾेई बि न सघियासीं। जंहिं मुल्क में खंड जो रेट सुप्रीम कोर्ट तय करे, जंहिं मुल्क में ऑफिसनि जूं बदिलियूं मख़सूस इदारनि खां क्लियर थी अचनि, उन मुल्क में त जमहूरियत खां छा था रिज़ल्ट वठणु चाहियो? जे रिज़ल्ट न मिलंदी अवाम मायूस थींदो। न कई, जिते कानूनी मोहर सुप्रीम कोर्ट अदलिया न आई, जस्टिस मुनीर खां वठी अॼु ताईं हलो पोइ अदालतुनि ताईं, पोइ अदलिया जेका चवां थो आऊं जस्टिस असांजे चौधरी साहिब वारी न कयूं, उहो ख़ुदि मार्शल लॉ खे तस्दीक कयूं, पर जॾहिं वरी आज़ादी वारे माहौल में आया त सभु फ़ैसिला जमहूरियत जे ख़िलाफ़ु। हिकिड़े जनरल मुशरफ खे भाऊ पेश न करे सघी सुप्रीम कोर्ट पंहिंजे साम्हूं, सॼी ज़ोर लाइ बीह रही सुप्रीम कोर्ट, मुशरफ अदालत में पेश न थियो। ऐं असांजी गवर्नमेंट जे वज़ीर आज़म खे जेॾी क़िमत चौधरी साहिबु घुरायो कटड़े में बीहारे बीठो। त जॾहिं अदलिया बि वक़्त सां जमहूरियत जे ख़िलाफ़ु कमु करे पोइ उते कहिड़ी जमहूरियत मज़बूत थींदी? जिते त जमहूरियत अवाम खे ॾेई कुझु न सघंदी, उते जमहूरियत अवाम खां वठी कुझु कोन थी सघे। पोइ हीउ कीअं सिस्टम कीअं मतिलबु थींदो? मुंहिंजो सुवालु जेको इहो आहे त एॾियूं क़ुर्बानियूं ॾिनियूं हुयूं भुट्टे साहिब जहिड़े क़दावर लीडरशिप जी, बेनज़ीर भुट्टो साहिबा जहिड़ी जेका हर दिलि अज़ीज़ शख़्सियत जी, उनखां पोइ इहो कारकुननि जूं ऐं केतिरियूं इहे जदोजहदूं कोड़ा, इहो तव्हांजो किताबु पढ़ंदे ऐं MRD सां रिलेटेड ॿिया जेके आहिनि, पर हीउ जेको मुशरफ जे दौर खे त असां पाण ॾिठोसीं, 12 मई जहिड़ा वाक़िया जेको आहे ईअं जेको आहे खुलेआम सियासी पार्टियुनि जे मथां इहो थियो पिए, इहे सभु सिलसिला ॾिठासीं, पर तंहिं हूंदे बि
उहो छो मतिलबु कीअं उहो थी वेंदो, उहो रस्ते ते कीअं वेंदासीं? अभी बिल्कुलु सही पिया चओ। ऐं MRD जदोजहद जॾहिं मूं ॾिठी, छाकाणि मुनज़म करण में सिंध में त जेको चंद माण्हू आहे उन्हनि में आउं बि शामिलु आहियां, त आउं चवंदुसि तक़रीर में त जीअं MRD में ऐं भुटे साहिब जी शहादत खां पोइ जीअं मां सिंध जे माण्हू ख़ासि तौर ते मुल्क में ॾिनो, पंजाब जे माण्हू तकलीफ़ सटियूं, पंजाब जूं बि कई औरतूं शाही किलनि में हुयूं, मर्द माण्हू भाइयूं हलियूं, पर ख़ुशूसी तौर जे सिंध तकलीफ़ आउं चवंदो आहियां हेॾियूं कुर्बानियूं त क़ौमूं कुर्बानियूं ॾेई आज़ादी वठंदियूं आहिनि। असां सिर्फ़ु वोट जो हक़ु वठण लाइ माण्हू शहीद कराया आहिनि। हेॾी लाज़वाल मूवमेंट आहे कान जमहूरी जहिड़ी आहे, पर वरी बि त चवां कम में थियो कोन्हे, असांजी बि कमज़ोरी आहे, पार्टियुनि जी बि कमज़ोरी आहे। आउं चवंदोसि घणा साल अॻे त पार्टियुनि खे हुकूमत मालिकाना हक़नि सां वठणु खपे, पार्टियुनि खे हुकूमत मकाते ते न वठणु खपे। मकातेदारनि जा हक़ न आहिनि थींदा, मालिकाना हक़ हुजणु खपनि, अख़्तियार जा मिलिया न आहिनि। मायूस कंदड़ सूरत हाल आहे, पर मायूस थियणु खपे, बहितरी थींदी। इलाही सालनि ताईं इलाही मुल्कनि में ईअं थियो आहे, बहितर आहियूं। ओड़ी बि सूरत हाल कोन्हे जहिड़ी ज़ियाउल के ज़माने में हुई, जहिड़ी अयूब खान, अहिड़ी बि सूरत हाल कोन्हे अॼु जे दुनिया में। ऐं उमेदु रखो था, ऐं सभ खां वॾी मीडिया जी जेका आज़ादी जो इज़हार थियो आहे, मीडिया जी ताक़तवर थी ज़ाहिर थी आहे, इन जो पंहिंजो वॾो रोल आहे। इहा हिकिड़ी क़यामत बपा थी करे छॾे माहौल में। तव्हांजी इन ॻाल्हि जो मतिलबु जेको मकाते ऐं मालिकी वारी ॻाल्हि कयो था, त माना बेनज़ीर भुट्टो साहिब खे 88 में मकाते ते हुकूमत न वठणु घुरिजे हा, जेको मां तासिर वठां ठीकु आहे, बिल्कुलु सही था चओ। नज़रियाती तौर ते इहा ॻाल्हि ठीकु आहे, पर अमलनि इहो सही न आहे। अमलनि इन करे सही न आहे त अवाम तकलीफ़ ॾी 11 साल 60 जे अञा बि असीं पंहिंजे उसूलनि जी ज़िद ते बीहूं हा, त अवाम जी तकलीफ़ुनि में कमी कान अचे हा। अञा इहो तकलीफ़ुनि जो वक़्तु वधे हा। बेनज़ीर साहिबा अवाम जी तकलीफ़ुनि में घटिताई आणण लाइ वक़्तु ब वक़्तु ॿिन्ही मौक़नि ते मसलत खां कमु वठी अवाम जी तकलीफ़ुनि में कमी आंदी, त अवाम को रिलैक्स करे सियासी कारकुन खे साई पटनि, ऐं पोइ वरी आहे बि इहे, ख़ासि करे पीपल्स पार्टी त आहे ई साई पटींदा आहियूं, वरी जड़ में हूंदा आहियूं, वरी तब्दीली जी ख़्वाहिश कंदा आहियूं, त इहा मुसलसिल जदोजहद बिल आख़िर हिकिड़ी सूरत हाल अहिड़ी पैदा कंदो। अवां ॾिसो पिया कल्ह ताईं मायूसी हुई, अदा फलाणी जमायत जो ही दबदबो, फलाणी जमायत जी दहशत ख़तमु कोन थींदी। बिल आख़िर माण्हुनि हालतुनि फेरो खाधो आहे, माण्हुनि बेज़ार युज़ार कयो आहे, घणे भाॻे ख़तमु थी वियो। हीअं हिते बि ईअं आहे, दुनिया सॼी में इहा अवामी ताक़त तस्लीम कई पई वञे, हिते बि बिल आख़िर अवामी खटींदो ऐं मुस्तक़िल जमहूरी तब्दीली अची वेंदी। सियासी पार्टियुनि जे इन हवाले सां हिकिड़ी जेका ॻाल्हि आहे, उन ते काफ़ी ॻाल्हायो वेंदो आहे। मां चाहींदुमि त तव्हां पंहिंजो फ्रॉम द कोर ऑफ योर हार्ट, पंहिंजे दिलि जे हुन मां मूंखे हिकिड़े सियासी एक्टिविस्ट जे तौर ते जेको तव्हां सम्झो था, उन मां मूंखे जवाबु ॾेई सघो। जेकॾहिं अलाए वक़्तु तव्हांखे इजाज़त ॾींदो अहिड़ो क़िस्म जो जवाब जो अलाए न, त ज़िया सां जेके माण्हू वेठा हुया 88 खां पोइ उन्हनि मां केतिरा अची वरी रीजॉइन कयो, वरी मुशरफ जो दौरु आयो, वरी घणा ट्रप बि ॾेई उन ॿोड़ी में सवार थिया। अॼु जेका पार्लियामेंट वेठी आहे, नवाज़ शरीफ़ भली चैम्पियन थिए या मिसाल तौरु उनखां पहिरियों पीपल्स पार्टी जो दौरु हुयो, पार्लियामेंट जो वॾो हिसो उहो ई उहो आहे जेको ज़िया जे दौर में बि हुयो, मुशरफ जे दौर में बि हुयो, हाणे बि आहे। ॾेई वठी थियनि त इहो था, शाह महमूद कुरैशी हेॾां वियो त इमरान ख़ान ॾे थियो, वरी जावेद हाशमी होॾे वेंदो, वरी फलाणो होॾे ईंदो, चकर त इहो ई हले पियो। इहा पार्लियामेंट जी सियासती बदकिस्मती आहे। मूं हींअर अमेरिका जे मुतलिक़ अख़बार में पढ़ियो, बरतानिया जे मुतलिक़ अख़बार में पढ़ियो त अॻियुनि हुकूमतुनि सां माण्हू शामिलु आहे, वरी ॿियनि हुकूमतुनि सां शामिलु थिया। इहा का पार्लियामेंट जी सियासती बदकिस्मती आहे, इहा ज़रूरत आहे। ऐं छाकाणि तर्जुमो न पियो करे सघां सही, पर इहो थिए थो। आउं ख़ुशि कोन आहियां, आउं नथो चाहियां त ज़ियाउल के ज़माने जा माण्हू अचनि। आउं चवां थो चल अवाम सां दगा कई आहे, तिन खे सज़ा मिलणु खपे, पर हीअ त को सितम ज़रीफ़ी आहे हालतुनि जी। पार्लियामेंट सियासत में ॻणिया था माण्हू वञनि, तेसीं पावर थियणु मुमकिन कोन्हे जिते अॻिते माण्हू न अचनि। ऐं पोइ पार्टियूं लॻनि थियूं, अब खटींदड़ कहिड़ा आहिनि, जेके खटनि से चूंडिजनि, बसि ज़रूरत थी वई आहे। ऐं हिकिड़ो हल मुंहिंजे ज़हन में आहे, हिकिड़ो ई त इहो आहे त ग़लति आहे या सही आहे, गुनाह पिया कनि या सवाब पिया कनि, पर जमहूरियत बार बार अचणु खपे। जमहूरियत बार बार अचणु, बेख़ौफ़ थी अचणु खपे। पूरो थिए इलेक्शन अची वञे, भले गदार अचनि, चोर अचनि, जहिड़ा बि अचनि,
पर बार बार इलेक्शन जो अमल उनखे परूण मां छाणींदो ॿाहिरि कंदो वेंदो। ॿियो मुंहिंजो ई ख़्यालु आहे त चूंडुनि जा सुधारा अचणु खपनि। इहो बुनियादी ज़रूरत आहे। ॾिसो 3 सूबा का पार्टी खटे अचे पर पंजाब में हाराए वञे त उनखे पावर नथो मिली सघे। पंजाब जूं सीटूं हिकिड़े पासे, 3 सूबनि जूं हिकिड़े पासे, कीअं थींदो इंसाफ़? कीअं ईंदो इंतिज़ाम? बहितरी कीअं ईंदी? जिन खे पंजाब में जिन जा मफ़ाद आहिनि, जिन खे ताक़त हासिल आहे, जिन धुरनि खे, उहे धुरियूं उते पंहिंजा फ़ैसिला नाफ़िज़ थियूं कराइनि। बाक़ी सॼे 3 सूबनि में का पार्टी खटे बचे त हुनखे त कुझु हासिलु कोन थो थिए। इहे जेसे इंतिख़ाबी सुधारा न ईंदा, हल्को अवाल तव्हांखे यादि हूंदो, मूंखां इलाही नंढा आहियो, हैदराबाद हिकिड़ी सीट हुई, सॼो टंडो मोहम्मद ख़ान हुन में, कैंटोनमेंट हैदराबाद जी सॼी हुन में, फुलली ताईं टलो वली मोहम्मद, अधु शहर गाॾी खातो, अधु शहर मीर एजाज़ साहिबु MLA हो असांजो। इन तक में त बि पूरा पवां ख़र्च में, ऐं पूरो पवां। जॾहिं एॾा तक हूंदा त इहे ई क्लास ईंदो। तक नंढा थियणु खपनि। तक नंढा हुजनि त विचोलो तबिको माण्हू बि बीह सघे। बहितरी आई आहे। 2-3 दफ़ा इलेक्शन थियो त इलाही तब्दीली आई आहे। अहिड़ा दबंग मुड़ुस किरी पिया, इवन पीपल्स पार्टी जा माण्हू किरी पिया, त कोई न हुई जंहिंजे किरण जी, किरी पिया, माण्हू फ़ैसिलो ॾिनो। त बार बार इलेक्शन थिए ऐं चूंड सुधारा थियनि त पोइ तव्हांजे मुंहिंजे ख़्वाब जी ताबीर थी सघे। हिकिड़ी ॻाल्हि तव्हां चओ था त इलेक्टेबल्स खे सिलेक्ट आणणु पार्टियुनि जी मजबूरी थी पई आहे। मुंहिंजी जेका ऑब्ज़र्वेशन आहे त काफ़ी हद ताईं बेनज़ीर भुट्टो साहिबा जी जेका सियासत हुई उन ॻाल्हि खे क़बूल न कयो। जॾहिं शुरू खां वठी अंकल्स पार्टी खे डोमिनेट करण जी कोशिशि कई त बि हुन क़बूल न कई। 88 जी इलेक्शन में त हुन अहिड़ा कारनामा करे ॾेखारिया जो पागारो साहिब बि, जतोई साहिब बि, होॾां गुलाम महर साहिब बि, इन तरह जा केतिरा असां ॾिठा जिते हुन चयो त इलेक्टेबल्स जो तस्वुरु न आहे, पार्टी जेकॾहिं खंभे खे बीहारींदे त खंभो खटे वेंदो। ऐं उहो मॉडल असां MQM जे सूरत में बि ॾिसूं था। इहो मॉडल जमात इस्लामी जी बि सूरत में ॾिसूं था त जमात इस्लामी जो बि जेको वोट बैंक आहे उहो पार्टी नॉमिनेशन जे बुनियाद ते उनखे थिए थो। पीपल्स पार्टी वटि इहो पावर हुयो, उहो छो पीपल्स पार्टी जे हथ मां निकिरी वियो? पीपल्स पार्टी वटि हो, पीपल्स पार्टी हलायो। जिन आऊं हिकिड़ी मीटिंग में ॿिनि में वेठुसि पार्लियामेंट पार्टी में, जिन में टिकेटूं ते ॾिनियूं पीपल्स पार्टी, 3-4 माण्हू गद्दारी कई, साम्हूं आया, ॾकनि पिया बाक़ाइदे जी, ऐं ॾिसां पिया उन हथ मथे ॾकनि पिया। बीबी ॻाल्हाइनि पई, उहो बीठा हुआ, बीबी चवनि पिया बाबा तव्हां गद्दारी कई आहे, हीअ कई आहे, जाम सादिक आहे, फलाणे साहिब साहब, हा उहो तव्हांजो मौक़ो हो, चूंड जी पोइ असां सां न बीठव, हाणे मुंहिंजो मौक़ो आयो आहे, ऐं टिकेट कोन थी ॾियां, कोन कढियऊं, बीठा ई कोन। ऐं हिकिड़े तमामु भले माण्हू खे सुञाणा जेका असांजी ख़्वाहिश हुई त इहो सियासत में हुजे, आयो ई न, वरी 3 इलेक्शन वरी थी वई वञनि, न अची सघियो, ऐं हू बि सम्झी वियो। त अहिड़ी तरह जेके मौक़ो मिले ऐं तसरुफ़ सां सियासत हले त ज़रूरु थी वञे। पर बदकिस्मती आउं चवां पियो, इहे घुरिजूं आहिनि जिन खे उनखे माण्हुनि खे अॻियां आणणो पियो, मसरत करणी पई। वरना पीपल्स पार्टी खे ताक़त हुई, चवंदो मसरतूं आहिनि। पर ॾिसो 88 में जीअं पार्टी आई, पोइ थियो छा पार्टी सां? ऐं ॾिसो त सही, बीबी साहिबा खे को माण्हू इंटरव्यू आहे बीबी जो इंटरव्यू आहे, बीबी साहिबा खे कंहिं नालो पुछिणो कंहिं फ़ौजी ऑफिसर जो, हुनखे मिलियो कोन थिए। हुनखे चई, हुनखे आख़िर इंटरव्यू ॾिनो अथसि, हुन में मैग में छपियो आहे। बीबी हुन सां टेलीफोन खणी ॻाल्हाए त विच में ॿियो माण्हू पियो ॻाल्हाए, चई बीबी जो नालो मूंखां पुछो त आऊं ॿुधायो त कंहिंखां पिया पुछो। प्राइम मिनिस्टर जे टेलीफोन ते ॿियो माण्हू विच में लाइन में अची थो वञे। अहिड़ी बेवसी जंहिं मुल्क में हुजे, वज़ीर अज़म खे एटमी प्लान खे मुआइनो करणु न ॾियनि, इन सभिनी सूरत हाल खे ॾिसबो न। पोइ इहे मसइलतूं बि थियनि थियूं, पोइ इहे अटकलूं बि थियनि थियूं। ऐं 88 खां पोइ सम्झी विया त दबंग पीर साहिबु पघारो किरी पियो। परवेज़ छा हो दरवेश, किथे पीर साहिबु पघारो, किथे परवेज़ छा, किथे भेण साहिबु, किथे मुला बक्स ख़ान जतोई,
किथे दादू में नालो छा ज़फ़र ख़ान लिगारी, किथे ख़ान अब्दुल हमीद ख़ान, नाला त ॾिसो, किथे जेकबाबाद में, किथे दरिया ख़ान कोसो, मूंखे त सभु आंगन ते किथे मीर आहे, किथे उहो त पोइ देरि सां मोहसिन शाह, मुक़ाबिलो ई कोन हो भाउ। उन वक़्तु मियां मिठो बि खटियायो, गुलाम खान वारो। ज़्यादा मुक़ाबिलो ई कोन हो, पर जमहूरियत खे विया कमज़ोर कंदा, जमहूरियत खे जेको ॾियणु खपंदो हो आवाम खे उहो ॾेई कोन सघी जमहूरियत, जेको ॾियणु खपंदो हो, पर जेतिरो ॾिनऊं उन करे वरी जमहूरियत जीअं आहे, वरी पार्टी जीअं आहे, जे ॾियणु खपे, जे ओतिरो असांखे डिलीवर करण जो पावर हुजे हा, असांखे उहो अख़्तियार हुजे हा, मुंहिंजे ख़्याल में इहे ॿ टे ॻाल्हियूं न थी सघनि हा।